से सरदार बि आहिनि, वॾा माण्हू बि आहिनि ऐं इलाइक़े जा सियासी नुमाइंदा बि आहिनि। जिते माण्हुनि जी तरक़ी, जिनके सियासी प्रोग्राम में माण्हुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जो को बि तसवुरु कोन्हे, पर ठेकेदारनि ऐं उन खां हिसेदारी ऐं उन्हनि जी तरक़ीअ जो ज़रूरु आहे सबबु। इहो ई सबबु आहे। इहो ई सबबु आहे जो गुज़िश्ता 30 सालनि खां वठी असांजे हिन ज़िले जे निज़ाम ते ठेकेदारनि ऐं उनजे भोतारनि जो कब्ज़ो रहियो आहे। ठेकेदारनि ऐं भोतारनि जो कब्ज़ो रहियो आहे। असां 2002 खां वठी मलिक चंगेज़ ख़ान बि मूंसां गॾु रहियो आहे। अॼु शुक्र आहे जो अॼु असांजा डॉक्टर सिकंदर बि असां सां गॾु आहे। असां इहो तय कयो आहे, तय कयो आहे ठेकेदारनि ऐं भोतारनि खे असां हिन देश मां, हिन ज़िले मां निखाली कंदासूं ऐं इंशाअल्लाह दुरुस्त रस्ते सां दुरुस्त मंज़िल हासिल कंदासूं। असांजा दोस्त जेॾी महिल असांखे नुमाइंदगी ॾींदा, असां उन जे ज़रिए चूंडे हिननि खे ठेकेदार कंदासूं। हाणे रुगो MPA जे सीटुनि जी जंग न आहे, जंग अवाम जी। उन अवाम जी जंग जे लाइ बल्दियात खां वठी सफ़ाई करणी पवंदी, बल्दियाती निज़ाम जी सफ़ाई करणी पवंदी, जंहिंमें ख़िदमत जो जज़्बो रखंदड़ बल्दियाती काउंसलर बि अचनि, ज़िले काउंसिल जा बि मोअज़्ज़ज़ मेंबर अचनि, अहिड़ा माण्हू अचनि जेके पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कनि। रुगो ई सूबाई ऐं क़ौमी असेंबली कोन्हे, असांखे इहा ज़रूरु ख़बर आहे त सूबाई ऐं क़ौमी असेंबली जिते कानून साज़ी थिए थी, उहा कानून साज़ी चोरनि खे तहफ़ुज़ थी ॾे। असां उन चोरनि जे तहफ़ुज़ वारी कानून साज़ीअ जो ख़ात्मो आणींदासूं गॾिजी सघी। असांजा में सूबाई ऐं क़ौमी असेंबलीअ जूं सीटुनि जो मुक़ाबिलो आहे, पर आउं सम्झां थो त हेठि बल्दियात खां वठी जिन ते ज़रूरु कब्ज़ो 5 कोड़े रही रहियूं आहिनि, उतां खां वठी पाड़ो कढणो पवंदो। जाम छोरो इतिहास रुगो इन खे हिते कोन छॾींदो, जाम छोरो इतिहास इन खां अॻिते वधी करे बल्दियात माजर उनखे कढंदो, ठेकेदारनि खे कढंदो ऐं भोतारनि खे कढंदो। पोइ जेका पोइ सफ़ाई थींदी, पोइ माण्हुनि जे तरक़ीअ जी ॻाल्हि थींदी, पोइ माण्हुनि जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थींदी। इएं कोन्हे जो असां वेठा को नारा हणूं, ठीकु आहे, अव्हांखे नौजवान आहियो, अव्हांखे शाबाश आहे, तव्हां इहा रोशनी उभारी आहे, पर यादि रखो इन खे कामयाबीअ सां जेॾी महिल असां मुकमिल करे पहुचाईंदासूं ऐं उन में अॻियां हली ही जेके नंढा जेके अञा 18 सालनि खां नंढा आहिनि, 18 सालनि जा थी वेंदा, उन में सोचंदा, पोइ तब्दीली ईंदी। चाहियां पंहिंजे मुखालिफ़नि खे ॿुधाइण थो चाहियां त ही जाम छोरो ज़िलो जो सॼो गल कोटड़ी आहे, खॿो गल ही ॿोलड़ी आहे, जे हिकिड़ी टमाटर सॼे खां लॻंदव, हिकिड़ी खॿे खां लॻंदव, जे खॿे खां बची वियो त सॼो ई निकिरे ही टमाटर तव्हांखे खाई छॾींदी। अहिड़ो त सरदारीअ जो शौक़ु आहे हिते जे माण्हुनि खे, त वरी हिकिड़ो नेशनल क़ौमी असेंबलीअ जो उम्मीदवार ते राह पुटनि जो वरी सरदार थियो आहे, उहो वरी हिन खां सिखियो आहे त सरदारी कीअं कबी आहे। सरदारी हिननि जी सरदारी, हिननि जी ही जेके सरदार आहिनि घर जा कुकड़ मारींदा आहिनि, पहिरीं घर जा कुकड़ मारींदा आहिनि, पहिरीं पंहिंजनि माण्हुनि खे मारींदा आहिनि। आउं हुननि खे ॿुधाइण थो चाहियां त इहे पंहिंजनि
माण्हुनि खे मारण वारी सोच, पंहिंजे माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण वारी सोच, इहा सरदारी सोच जे तव्हांजी आहे त इंशाअल्लाह ताला इन में तव्हांखे सॼो ज़िलो, सॼे ज़िले मां शिकस्त मिलंदी। सरदारी सोच अञा त इब्तिदा आहे, अञा त इब्तिदा आहे, ही इलेक्शन ते इब्तिदा आहे। इन खां अॻियां बि रस्ता आहिनि, इंशाअल्लाह ताला तव्हांजी सफ़ाई कंदासूं, नौजवान क़यादत ईंदी। हाणे ॿिया पुराणा हाणे खोल, इहे ॿिया हाणे नौजवान क़यादत ईंदी, नवां माण्हू ईंदा, नई लीडरशिप ईंदी। इंशाअल्लाह ताला तव्हांखे होटलनि ऐं ठेकेदारनि खे भॼाए कढंदी। मुखालिफ़ उम्मीदवार जेको डॉक्टर सिकंदर जो मुखालिफ़ उम्मीदवार आहे, जेको बीठो आहे, उनखे हिकिड़ो मल विढ़ण जो शौक़ु आहे, ॿियो ठकाइण जो शौक़ु आहे। डॉक्टर साहब चयो आहे बाबा असां संदरो ॾिनो आहे, ॾिसूं त केरु थो मल दसे। बाक़ी कोहिस्तान जे जबलनि मां ॿुधल आहे इंशाअल्लाह। जंग हिते विढ़ी ठका कोहिस्तान जे जबलनि में ॿुधो आहे, थोरो ध्यान सां ॿुधो। ईअं न थिए जो हिते जा ठका ॿुधी था पुछ मां ठका कढी भॼी वञो। अपील था करियूं तमाम दोस्तनि खे, असीं अपील था करियूं तमाम दोस्तनि खे त 25 तारीख़ ते जीअं अॼु तव्हां जोश खरोश सां निकिता, अहिड़े ई जोश खरोश सां पोलिंग ते वञी कार ऐं काले जे निशान खे ठपो हणी तव्हां हिननि खे सरदारी निज़ाम जे ख़ात्मे जी इब्तिदा कयो। इंशाअल्लाह ताला जॾहिं असां इन्हनि खे कॾहिं हिन ज़िले खे सफ़ाई कंदासूं। महिरबानी तव्हां दोस्तनि जी। सलाम अलैकुम।